سبحانك لا علم لنا إلا ما علمتنا رب اشرح لي صدري ويسر لي أمري اللهم رب زدني علما وفهما صلى الله على محمد وعلى آله الحمد لله الحمد لله الذي زين النبيين بحبيبه المصطفى ومن على المؤمنين بنبيه المجتبى الصلاة والسلام على رسوله محمد خير الورى أما بعد فقد قال الله تبارك وتعالى في القرآن المجيد والفرقان الحميد أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم إنما وليكم الله ورسوله والذين آمنوا الذين يقيمون الصلاة ويؤتون الزكاة وهم راكعون صدق الله مولانا العظيم وصدق رسوله النبي الكريم ونحن على ذلك من الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين करो मंज करे जिया लोहार लपेटियो मुझो जियो जड़े सुपरन खणी सोभो कयो कची तंद कमर जी अगे शाल गया अवा गुरमा सुहा सरदिन सत्थ में सल्लिमु या कौम बल सल्लु अला सदरिल अमीन मुस्तफा मा जाइल्ला रहमतल लिल आलमीन दुरूद शरीफ बुलंद आवाज़ से सब पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह माशाअल्लाह जितनी जमायत है तो आवाज आए ऐ मुझे मुर्शिद हजरत मौला अली मुश्किल कुशा शेर खुदा सब जो सुभान अल्लाह अली सही फरमाइन था तो अल्लाह ताला जन्नत में हिकड़ो वण पैदा फरमायो उन वण जो मेवो सूफ का नंढो डाड़ूअ खां वॾो माखीअ खां वधीक मिठो आ ऐं खीर खां वधीक लज़ीज़ आ
मौला अली साईं फरमाइनि था वो जन्नती मेवो उनके नसीब थींदो जेको कसरत सां शौक़ ऐं मुहब्बत सां मुझे महबूब ते दुरूद सलाम पढ़ंदो हूंदो। जो सुभान अल्लाह। त इश्क ऐं मुहब्बत सां सब पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। दोस्तों अजीजो मुसलमान भैरो अजो कोई प्रोग्राम जिन जो उन्वान मीलाद शरीफ यारी शरीफ शफात मुस्तफ़ा पर वो ए साले सवाबा मरहूम असांजे दोस्त हाजी शाहनवाज हाजानो जे दुआ फरमायो तो अल्लाह ताला मरहूम के जन्नतुल फिरदौस में महबूब मदीने वाले साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो पारो नसीब फरमाए। दोस्तों महबूब मदीने वाले साईं सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम कायनात जे सरदार जो पारो या महबूब जी मोहब्बत महबूब जी नजरे करम उनते थींदी आ जेते अल्लाह ही अल्लाह जो हबीब राजी हुंदो आ। जो सुभान। दुनिया में हर को शख्स हर को इंसान त गुनहगार आ ऐं दुनिया त सबके के छड़नी आ पर हिन आशिक जो ऊ भाग थियो जो कुछ वक्त पहरी दुनिया छड़न का कुछ वक्त पहरी उन महबूब मदीने वाले साईं जो दीदार कयो। जो सुभान अल्लाह। मदीने पाक में महबूब मदीने वाले साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे कदमन में उन जी मुसा मुलाकात थी। दोस्तों अजीजो मुसलमान भैरो हबीब करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम कायनात जे सरदार जो मदीनो आ। हबीब करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जदी मल महबूब हिजरत करे मदीने शरीफ तशरीफ वठी आया तो मदीने पाक में खबर आम थी वही ताखिरुज़ ज़मान भी हजरत मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुश्तबा सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम कायनात जा सरदार मदीने शरीफ तशरीफ वठी आया तो यहूदिन जो एकड़ो आलिम हो जो अब्दुल्ला बिन सलाम नालो उनके दिल में ख्याल थियो मोहब्बत पैदा थिस तैन आखिर ज़मान नबी जो बनी दीदार कया। दोस्तों अजीजो मुसलमान भैरो वो अब्दुल्ला बिन सलाम जी महबूब जी दरबार में आयो आ। महबूब जो वदुहा वारो चेहरो मुबारक ॾिठो आ तो वो महबूब जे मथा मस्त थी वियो आ। जो सुभान अल्लाह। छोजे महबूब जो वदुहा वारो चेहरो भी त चेहरो हो जे भी महबूब जो दीदार कयो एक दफो महबूब जो दीदार कयो महबूब जे दीदार जे इंतजार में हुंदा हा अल्लाह जा वरी त वरी महबूब जो दीदार केरी मल तो थे हर के पंहिंजे पंहिंजे इश्क ऐं मोहब्बत सां महबूब जी दरबार में शेर पेश किया कि आशिक फरमाए जरी मन महबूब मदीने वाले साईं सल्लल्लाहु दोस्तों अजीज मुसलमान भैरो अब्दुल्ला बिन सलाम जी महबूब जी दरबार में आयो महबूब जो दीदार कई जंहिंखे भी महबूब जो दीदार एक दफ़ो थींदो हो महबूब जे दीदार जे इंतजार में वो ईअं हूंदो हो महबूब जी दरबार में इहो अर्ज़ कंदो हो त घुंड खोल
दीदार कराओ मैं आया मुख वेखण घुंड खोल दीदार कराओ मैं आया मुख वेखण आया मुख वेखण आया मुख वेखण आया मुख वेखण घुंड खोल दीदार कराओ मैं आया मुख वेखण हाल सचलदा मालूम तेकू हाल सचलदा मालूम तेकू साइल को न सिकाओ मैं आया मुख वेखण घुंड खोल दीदार कराओ मैं आया मुख वेखण दोस्तों अदील मुसलमान बैरो महबूब मदीने वाले साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कायनात सरदार जो दीदार कई तब महबूब ते मस्त थियो महबूब जी दरबार में अस के मुझा महबूब मुके कलमो पढ़ाए करे मुसलमान बनायो हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अब्दुल्ला बिन सलाम के कलमो पढ़ाए करे मुसलमान था पढ़ाए था पढ़ला हो ला इलाहा इल्लल्लाहु मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दोस्तों अदील मुसलमान भैरो जिनमल कलमो पढ़ी करे महबूब जो उम्मती बणियो आ जिनमल वापस पंहिंजी बिरादरी में वियो वापस पंहिंजे घर वियो सभिनी मिटन माइटन बायकाट कयो आ दोस्तों दिल में दुख पहुतिस वरी महबूब जी दरबार में अचे पियो के आशिक फरमायो ॼण ईअं पियो चवंदो अचे त लख दर्द मिलन लजपाल मुहम्मद वेठो आ बस हिको ई लखन जो लाल मुहम्मद वेठो आ महबूब जी दरबार में आयो आ महबूब के पंहिंजे दिल जो हवाल ॿुधाई मदीने वारा साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कायनात जा सरदार पंहिंजो वक्त वारो चेहरो मुबारक हेठ करे वेन था अल्लाह ताला हज़रत जिब्राइल अलैहिस्सलाम के मोकिलियो त जिब्राइल मुझे महबूब जी दरबार में ये आयत खणी वञ त इन्नमा वलियुकुमुल्लाहु व रसूलुहु वल्लज़ीना आमनुल्लज़ीना युक़ीमूनस सलाता व युतूनज़ ज़काता व हुम राकिऊन बेशक जे अल्लाह ताला फरमायो बेशक अल्लाह तुझो मददगार आ उन जो रसूल तुझो मददगार आ ईमान वारा तुझा मददगार आहिनि जेके निमाज़ कायम कनि था ज़कात अदा कनि था अल्लाह जे हुज़ूर में झुकनि था उहे तुझा मददगार आहिनि जो सुभान अल्लाह अब्दुल्ला बिन सलाम चए पियो जेॾीमहिल मूं आयत इहा ॿुधी मूंखे एतिरी त ख़ुशी महसूस थी ज़िंदगी में एतिरी ख़ुशी कॾहिं बि महसूस न थी दोस्तों अदील मुसलमान भैरो महबूब जो इहो करम थींदो आहे के आशिक इहो जॾहिं फरमायो त साईं न छॾियो आहे गुलामन खे रुगो छॾ न यकीन जे दामन खे वींदा तवकल वारा पार तरी वींदा तवकल वारा पार तरी ॾींहं मदीने हलंदासीं कॾहिं तुंहिंजी बि पवंदी कॾहिं मुंहिंजी बि पवंदी कॾहिं पंहिंजी बि पवंदी वाग वरी ॾींहं मदीने हलंदासीं दोस्तों अज़ीज़ो मुसलमान भैरो हबीब करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम कायनात जे सरदार जो तव्हां असांजे मथां जेॾीमहिल कुर्ब थींदो इंशाअल्लाह गॾु मदीने पाक हलंदासीं जो सुभान अल्लाह दोस्तों अज़ीज़ो मुसलमान भैरो महबूब जी दामन महबूब जी मोहब्बत महबूब जो प्यार महबूब जो इश्क खुदा जी ज़ात जो कसम उनखे मिलंदो आहे जंहिं ते अल्लाह ऐं अल्लाह जो हबीब राज़ी हूंदो आहे जो दोस्तों बगदाद जो शहर हिकड़ो ईसाई आ उनके दिल में ख्याल थियो तमाम मुसलमान थिया
आखिरुज़्ज़मा नबी हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुज्तबा सल्लल्लाहु ताला अलैहि व आलिहि वसल्लम ते कलमो पढ़ा पर एड़े शख्स जे हथ ते मां कलमो पढ़ा जे जो मकाम जे जो शान जे जो मर्तबो सभनी खां मथा हुजे। दोस्तों अजीज़ो मुसलमान भैरो इन फिक्र में वेठो हो तो अल्लाह ताला हज नबी हज़रत ईसा अलैहिस्सलाम उनके पंहिंजो दीदार करायो आहे। जो सुभान अल्लाह पाण फरमाइनि था त घबरा न वन बगदाद में उते सैयद अब्दुल कादिर जीलानी हुंदई उन जे हथ ते वञी करे मुसलमान थी दस्तगीर जो गुलाम भी बणिजी वञिजो। सुभान अल्लाह। पोइ असीं छो न चऊं त तालिब मां मुंहिंजो मुर्शिद तूं आ दुनिया जरा बर दम दस्तगीर दुनिया जरा बर दम दस्तगीर कसम खुदा जो क़यामत ताईं कसम खुदा जो क़यामत ताईं फैज़ पिया वठंदा पीर फ़कीर फैज़ पिया वठंदा पीर फ़कीर तालिब मां मुंहिंजो मुर्शिद तूं आ। दोस्तों अल्लाह ताला का दुआ अल्लाह ताला मुझे चवण मां जो ॿुधण पंहिंजी बारगाह में मक़बूल मंजूर फरमाए।